करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फ़ला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन ही आयत जे अंदर औलाद के सेखारियो आहे त अबे अम्मा जो शान ऐं इज़्ज़त एहतराम केतिरो वॾो आहे। उमूमन इहो तासुर हूंदो आहे त अबे अम्मा खां वधीक हिन दुनिया में ॿी का हस्ती कान्हे हर माण्हूअ जे लाइ। इहा सचु आहे त दुनिया जे अंदरि अबो अम्मा पंहिंजो पाण खे खपाए करे खुसाए करे विञाए करे ॻारे करे पंहिंजे औलाद खे मक़ाम ॾियणु चाहींदा आहिनि। पोइ जॾहिं औलाद पंहिंजे उन ई मक़ाम खे पहुची वेंदी आहे, उन ई इज़त खे उन मर्तबे खे पहुची वेंदी आहे, पोइ उते उन मर्तबे ते पहुची करे पंहिंजे अबे अम्मा ने ॾिसंदा आहिनि त उहे उन्हनि खे कुझु बि नज़र न ईंदा आहिनि। चवंदा आहिनि त हे वीचारा सादड़ा, हे वीचारा पुराणे दौर में था रहनि, अञा हे वीचारा अणपढ़िया जाहिल। इहा ख़बर न हूंदी अथसि त तुंहिंजे इन मक़ाम ते पहुचाइण ताईं तुंहिंजे पोड़े पीउ जी जवानी ख़र्च थियल आहे। पोइ बि चवंदा आहिनि त इन्हनि असांजे लाइ कुझु कोन कयो। अम्मा पंहिंजे औलाद खे पालींदे तातींदे संभालींदे संवारींदे पाण खपाए छॾींदी आहे, पाण विञाए छॾींदी आहे। सॼी ज़िंदगी घर जे अंदरि खाधे पीते में कसो खाइण ते राज़ी रहंदी आहे त बच्चा ख़ुशि खाइनि, सुठो खाइनि। लटे कपिड़े में पुराणो चतनि वारो मेरो सेरो ॿिए कंहिंजो मिलियल उन ते गुज़ारो कंदी आहे त बच्चा नवां पाइनि। हथा कि निंड आराम में खट ते वाॾण वारे पासे खां जाइ मिली त बि सुम्ही पवंदी त बच्चा मुंहिंजा सुखिया हुजनि। पर इहे औलाद जॾहिं वॾड़ा थी वेंदा आहिनि, समझदार थी वेंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि त अबे अम्मा असांजे लाइ कुझु बि कोन कयो। चवंदा आहिनि त इहे वीचारा जाहिल आहिनि, इहे ॼट आहिनि। इन्हनि जाहिलनि एॾो मक़ाम अल्लाह तबारक व ताला वटि हासिल कयो आहे। इन्हनि जाहिलनि तव्हांखे एॾी इज़त ऐं एतिराम ॾियारियो आहे जो रब तबारक व ताला तव्हां असां सां मुखातब थी चवे पियो त इन्हनि पंहिंजे पीउ मां पोड़नि जी पारत हुजेव। वॾा लफ़्ज़ आहिनि व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह। अल्लाह जे इबादत खां पोइ अल्लाह से फरमाए थो मां तव्हांखे हुकुम थो कयां त मुंहिंजे इबादत खां पोइ पंहिंजे पीउ माउ जो एतिराम कंदा कयो। माना अल्लाह जे ज़ात खां पोइ वॾी अज़मत वारी हस्ती आहे औलाद जे लाइ त उहा अबे अम्मा जी आहे। ख़ुसूसन अल्लाह से पारत कई आहे इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा। ख़ुसूसन इहे ॿई जॾहिं पोढ़ा थी वञनि न, या इन ॿिन्हिनि मां को हिकिड़ो पोढ़ो थी पवे त पोइ उन्हनि जूं ॻाल्हियूं मिड़ई तव्हांखे ॾुखियूं लॻंदियूं। उन वक़्तु ख़ुसूसी पारत हुजेव। कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं उन्हनि जूं तव्हांखे चेड़ाईंदियूं, कॾहिं तव्हां सही बि हूंदव पर दड़को ॾेई वठंदा। तव्हांखे ॻाल्हि न वणंदी त बाबो थोरी थोरी ॻाल्हि ते असांखे टोके थो, थोरी थोरी ॻाल्हि ते ग़लति थो चवे, थोरी थोरी ॻाल्हि ते असांखे माण्हुनि जे साम्हूं रुसवा थो करे, पर उहो अंदाज़ो तव्हांखे न आहे त तव्हांजो अबो अम्मा तव्हांजे अंदरि इहा कमी बि नथो ॾिसणु चाहे। त माना एतिरा बि कमज़ोर, एतिरा बि आजिज़ न हुजो, तव्हां इन्हनि खां बि पाक हुजो। पर असां छा चवंदा आहियूं त बसि अणसाहिब अथसि, पुराणे दौर में आहे, पुराणे माहौल में आहे, अञा उहे पुराणियूं सोचूं अथसि। इहे पुराणियूं सोचूं न आहिनि। तव्हां पाण उन मक़ाम ते जॾहिं पहुचंदव तॾहिं तव्हांखे अहसासु थींदो त हाओ पीउ माउ जी अज़मत छा थींदी आहे। पोइ क़ुरान पाक जी इन्हनि आयतुनि खे मद्देनज़र रखी जिन पंहिंजे अबे अम्मा जो ख़्यालु रखियो, अबे अम्मा खे पोड़प में संभालियो। अफ़सोस जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, जो अबो अम्मा हिकिड़ो सिरो अबे जो, हिकिड़ो सिरो अम्मा जो, इहे 8 बच्चा ताते वेंदा आहिनि। 10 बच्चा, 12 बच्चा, 5, 7, 4 एतिरा बच्चा
पाले वेंदा आहिनि, ताते वेंदा आहिनि, उन्हनि खे ख़ुशि रखंदा आहिनि। पर औलाद जॾहिं वॾी थी वेंदी आहे न, इन्हनि 8 ॾहनि खां हिकिड़ी अम्मा कोन पलजंदी आहे। एॾे सारे वलर खां, अमीर तरीन पुटनि खां हिकिड़ो पीउ कोन संभालबो आहे ओड़ो। उनजो ख़र्चु, उनजो संभाल, उन ते कुरकुरो कंदा आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो बुज़ुर्गनि वटां त दुनिया में जिन पंहिंजे अबे अम्मा जी अज़मत जो ख़्यालु रखियो, जिन सुञातो, उन्हनि वॾे बुज़ुर्ग ऐं वॾनि हस्तियुनि हुजण जे बावजूदु बि अबे अम्मा जे पेरनि में रहण खे सआदत सम्झी। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जो तव्हां ॿुधो हूंदो, वॾो जयद आलिम हो, उन जहिड़ो हाणे दुनिया में मौजूदु कोन्हे। सिख घराणे जो हो। उनजी अबो, उनजी अम्मा जॾहिं ईंदी हुई, उनखे टोपड़ी पटको जेको मौलाना खे पातल हूंदो लाहे उछलाईंदी हुअसि। असांजे मज़हब तां फिरी वई, कॾहिं बि मुंहिंजो मुंहुं घुंजाए करे उन्हनि न ॾिठईं। उन्हनि जे पेरनि में वेही करे, सिखवा मां पेरनि में वेही करे उन जूं आङुरियूं पेरड़ा धोईंदो, उनखे वेंजाड़ींदो, उनजा लटड़ा मटाईंदो, पाण धोईंदो। गारियूं ॾींदी हुअसि, उहा मिटी खांगारो थुक खणी हणंदी हुअसि मुंहुं। वीचारी ज़ईफ़ हुई, पर तब उनखे ॿिणक ॿाहिरि न कढंदो। अलाह साईं जो चयो आहे, वला तक़ुल लहुमा उफ़िन, तोखे उन्हनि जूं ॻाल्हियूं चिड़ाईंदियूं, पर हीअं उफ़ बि उन्हनि जा न चइजांइ। ॻाल्हाइणो पवे त हीअं प्यार सां, क़ौलन करीमा, एतिराम जो लफ़्ज़ ॻाल्हाइजांइ, बाक़ी झिणक न ॾिजांइ। अलाह तबारक व तआला जिन हस्तियुनि जी पारत कई आहे न, उहे हस्तियूं मामूली न आहिनि। तव्हां असां सम्झंदा आहियूं त इहे बेकार आहिनि। छा कयो आहे इन्हनि असांजे लाइ? इहे सादा, इहे ॼट, इहे चरिया। भाई इन्हनि सादनि ऐं ॼटनि ऐं चरियनि तव्हां असांखे एॾो मक़ाम ॾियारियो आहे, असां छा कयो आहे? इन्हनि सादनि ऐं ॼटनि बि ठीकु आहे, मञोसीं तव्हांजा लफ़्ज़, उन्हनि इहो मक़ाम ॾियारियो आहे। जेको कुझु औलाद खे हिन महिल आहे, इहो पीउ माउ जो सरमायो आहे। जेके मक़ाम, जेके हैसियतूं औलाद खे मिलियल आहिनि, उहे पीउ माउ जे ज़िंदगीअ जे सरफ़ थियण खां पोइ मिलियूं आहिनि, पाण वटि त कोन मिलियूं आहिनि। पोइ जिन पीउ माउ जो ख़्यालु रखियो तिन कमायो। तॾहिं त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको दुनिया में ख़ुशि रहणु थो चाहे, उहो पंहिंजे पीउ माउ खे ख़ुशि रखे। जे जेरा अथसि त उनजी ख़िदमत करे पंहिंजी जन्नत कमाए। जे वफ़ात करे अथसि त पंहिंजे इबादतुनि में, पंहिंजे निमाज़ुनि में, पंहिंजे इस्तिग़फ़ार तस्बीहात में पीउ माउ खे यादि रखे, पोइ ज़िंदगी ख़ुशि गुज़ारींदो। जे न त इहा ज़िंदगी सॼी अज़ाब आहे। पर जिन वरी नाफ़रमानी कई त उहे अहिड़े हद ताईं वञी पहुता जो बुज़ुर्गनि उन्हनि जा वाक़िया लिखिया आहिनि। ॿुधो त ईअं हां डरी पियो आहे। हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे, हिकिड़ो नौजवान हो, पंहिंजे पोड़े पीउ खे घर जे अंदरि रहाईं, पोइ पोड़ो जो थी वियो त उन जूं ॻाल्हियूं, उनजो खाधो पीतो पसंदि जो न पियो थिए घर में। उमूमन असां नौजवान चवंदा आहियूं चटपटी शयूं हुजनि, पोड़ा चवंदा आहिनि त लूण बि घणो न हुजे, मिर्च बि घणा न हुजनि, वीचारो न सही थो सघंदो। ऐं मानी बि नरम हुजे, असां चवंदासीं कड़क शयूं हुजनि, तरियल हुजनि, गोश्त रोश्त हुजनि। हू वरी चवंदा नरम ऐं सादी हल्की ग़िज़ा। उन्हनि जे लाइ वरी ॿियो आइटम तयारु करण जे लाइ ज़रूरु घर में ख़फ़ो थो थिए। हिकु ॾींहुं इहो नौजवान पंहिंजे पीउ खां बेज़ार थियो। हिकिड़ी भरीअ में, वॾी चादर में ॻंढि ॿधी करे कुल्हे ते खणी चई उछलियांसि थो खूह में। न हूंदो न रोज़ रोज़ जो इहे ॻाल्हियूं ई ॿुधंदुसि बाबे जूं। जॾहिं कुल्हे ते खणी करे उहा ॻंढि अचे थो अचे थो अचे थो अचे थो, खूह जे मथां अचे पहुतो जंहिं महिल, तंहिं महिल हिन जे पीउ ॾिठो त इहो खूह पहुतो आहे। अचे हाणे मूंखे हिन मुछलाए थो। खूह ॾिसी करे चईंसि, पुटु हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, अगरि जे मूंखे खूह में उछलाइण जो अज़म ई कयो अथई त पोइ कंहिं ॿिए खूह में उछलाए, हिन में न। चईं छो? कावड़ त अॻ ई हुयसि न। गुस्से में चईंसि छो? त पीउ चयोसि, इन खूह में मां पंहिंजे पीउ खे उछलायो। इन नौजवान जे हीअं दाह निकिरी वई त अच्छा, माना तो पंहिंजे पीउ जी जेका बदअख़लाक़ी कई, बेअदबी कई, उनखे जेका सज़ा ॾिनी, ख़ुदा तोखे मुंहिंजे हथां सज़ा थो ॾियारे, वरी सुभाणे मूंखे मुंहिंजे औलाद जे हथां ॾियारींदो। पंहिंजे पीउ खां माफ़ी वठी, इलाज़ मिनथूं करे, क़दमनि में किरी माफ़ी वठी, पीउ सां ठाह करे घर मोटी आयो। जे नथो सुधरे न कोई, त ख़ुदा ईअं सुधारींदो आहे। पर इहो पीउ माउ जो उहो सचो प्यारु हूंदो आहे। हिन दुनिया में असां उन्हनि खे सादो सम्झी, कमज़ोर सम्झी, कम अकुल सम्झी छॾे ॾींदा आहियूं। पर हिन दुनिया में पीउ माउ जे मशवरे खां वधीक कंहिंजो सचो मशवरो नथो थी सघे।
सलाह ऐं मशवरो असां दोस्तनि सां कंदा आहियूं, ॿियनि सां कंदा आहियूं, पीउ माउ सां न। इहे सादा आहिनि। बाबो वरी मशवरो इहो बुतो ॾींदो, छॾ। अम्मा खे ॻाल्हि कंदे अम्मा जे हिक जी वरी 3 टोन खणंदी, छॾेसि। पर इन जी मशवरे में जेका सचाई हूंदी उहा दोस्तनि में, यारनि में, वफ़ादारनि में न हूंदी। इहे सभु दुनिया जूं दोस्तियूं इहे मफ़ाद जूं आहिनि। अबे अम्मा जो जेको तालुक़ु मुहबत जो आहे, रिश्तो आहे, इहो सचो आहे, बावफ़ा आहे। हिन दुनिया जी ज़िंदगीअ में अबे अम्मा जो हिकु अहिड़ो रिश्तो आहे जंहिंजो को सानी कोन्हे। पर पोइ बि कंहिं हूंदे मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। कॾहिं कॾहिं अबो अम्मा पंहिंजो सभु कुझु विञाए खपाए करे पंहिंजे औलाद जूं ख़ुशियूं ॾिसणु चाहींदा आहिनि। ड्यूटियूं, धंधा, कारोबार, शादियूं, घरवारी, औलाद। पुट जे कारण अम्मा खां पुछो अथव त कुंवार कीअं चूंडींदी आहे, ॻोल्हींदी आहे? अम्मा खां पुछो अथव त न्याणीअ जे लाइ मुड़ुसु घरवारो कीअं चूंडींदियूं आहिनि? केतिरा ई नज़र अंदाज़ कंदियूं आहिनि। पोइ जॾहिं ख़ुशि थींदियूं आहिनि उन ॾींहुं जॾहिं उहा कुंवार वठी पुट जे लाइ घर आणींदियूं आहिनि। पर मज़ो थींदो आहे तॾहिं जॾहिं उन इहा कुंवार जो अम्मा सां इख़्तिलाफ़ु थींदो आहे, उन इहा छोकिरीअ जो ससु नुंहुं जो झेड़ो थींदो आहे, इख़्तिलाफ़ु थींदो आहे। सॼी दुनिया जो हर घर भरियो पियो आहे। उन्हनि खे जेकॾहिं इहो अंदाज़ो हुजे न त मां बि सुभाणे माउ थींदसि, मूंसां बि सुभाणे मथां इहो हाल थिए, त जेकर इहे कनि न। पर अफ़सोस हिकिड़ो नौजवान थियो अहिड़ो, घरवारी जे चवण ते लॻी पंहिंजे अबे अम्मा खे घटि वधि ॻाल्हाईंदो। पोइ माउ त पोड़ी आहे, उहा त डिॼंदी त कोन न कंहिंखां। चवणो हूंदो त सचु चई छॾींदी, पर उहा साफ़ दिलि हूंदी आहे, दिलि में कोन रखंदी आहे। चवणो हूंदो त चई छॾींदी आहे, पोइ बि पोयां दुआ ॾींदी आहे। अबे खे जेको चवणो हूंदो आहे चई छॾींदो आहे, पोइ बि ख़ुदा जा ॾाढो हथु राखणी करे हिदायत जूं दुआऊं घुरंदो आहे। अबे जे हिन कावड़ ऐं गुस्से में कॾहिं बाज़ औक़ात मार बि ॾींदो आहे न, इन जे चंबे में बि 1000 मुहबत छुपियल हूंदी आहे। इन बाबे जे धड़कन में 1000 शफ़क़त छुपियल हूंदी आहे। पर उहा नज़र न ईंदी आम माण्हूअ खे। पाण जॾहिं पीउ बणियो तॾहिं नज़र ईंदसि त हाओ मुंहिंजे चंबनि में बि शफ़क़त रखियल हुई। ईअं नौजवान हिकिड़ो घरवारी जे चवण ते अची करे पंहिंजे अम्मा जे ॻाल्हियुनि मां बेज़ार थियो। पुराणे दौर जो वाक़ियो आहे। बेज़ार जो थियो त अहिड़ो बेज़ार कयुसि घरवारीअ कूड़ ॿधूड़ हणी करे, जो हिन छा कयो, नऊज़ बिल्लाह उन अम्मा खे राति जे ऊंदाईअ में वठी कपे टुकड़ा टुकड़ा कयईं, गभा गभा कयईंसि। पोइ हुन माउ जे टुकड़नि गभनि खे कटे में विझी करे चई समुंड में थो उछलणु वञा। जॾहिं पुले ते खणी करे उहे गभा टुकर माउ जा हलंदो वियो त थाॿो आयुसि। थाॿो आयुसि त बूथ भर किरियो वञी, उहो कटो बि किरी पियुसि। त अम्मा जे गोश्त जे टुकड़ीअ ॿूटीअ मां आवाज़ आयुसि त अबा धकु त न लॻी? अम्मा जी उहा हस्ती आहे। इहो मक़ाम आम माण्हूअ खे नज़र न ईंदो। जॾहिं अम्मा जे जॻह ते उहा न्याणी पहुती तॾहिं अहसासु थींदुसि। जॾहिं बाबे जे जॻह ते पाण पहुतो तॾहिं उन शइ जो अहसासु थींदुसि। उन ॿूटीअ मां वफ़ादारी जो आवाज़ आयुसि, पुट बच्चा धकु त न लॻी? इहे माइरूं उहे हस्तियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला अजायो थोरी चयो आहे त मुंहिंजे इबादत खां पोइ तव्हांजे मथां हक़ु आहे पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु रखंदा कयो, ख़ुसूसन जॾहिं उहे पोड़ा थी वञनि, ज़ईफ़ थी वञनि। जिन पीउ माउ जी ख़िदमत कई तिन कमायो, जिन पीउ माउ जी इज़त ऐं एतिराम कई ऐं पीउ माउ जूं दुआऊं खटियूं, दुनिया उन्हनि खे वॾनि वॾनि मर्तबनि ते ॾिठो। दुनिया उन जे मक़ाम खे पहुची न सघी जिन जे पोयां पीउ माउ जूं दुआऊं ऐं ख़िदमतूं हुयूं। अल्लाह पाक शल तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फ़रमाए। अबे अम्मा जी सची दिलि सां मुहबत ऐं शफ़क़त दुआऊं अल्लाह ताला शल तव्हां असांखे नसीब फ़रमाए, ख़िदमतूं बि क़बूल फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।